टंडोबागो का रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो। टंडोबागो तालका अस्पताल अॻियां कैबिन लगाए गुज़र सफ़र कंदड़ नौजवान सलमान खोसो साफ़ी नाडो दाईंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं टंडोबागो पुलिस जे कुझु एहलकारनि ऐं प्राइवेट माण्हू बबलू माली जेको एसएचओ टंडोबागो जो ख़ासि छॾियल आहे ऐं सां गॾु पीसी अज़ीज़ चांडियो सां गॾिजी मुंहिंजी कैबिन ते हलां कंदे ज़बरदस्ती कैबिन में दाख़िल थी करे कैबिन मां तलाशी वरिती वई। कैबिन जे खाने में पियल रोक रक़म तक़रीबन 5 खां 6 हज़ार समेत मूंखे थाणे ते खणी बंदि करे छॾियो। उन खां अलावा मुंहिंजे माइटनि ते प्रेशर विझी ज़बरदस्ती मुंहिंजे पीउ खां 15,000 रिश्वत वसूल करण बैदि मूंखे आज़ादु कयो वियो। हुन चयो त आउं सफ़ीना नथो हलायां, पर टंडोबागो जा कुझु पुलिस एहलकार ऐं कुझु प्राइवेट माण्हू जंहिंमें बबलू माली ज़ोर विझी रहिया आहिनि त तूं सफ़ीना हलाए। इनकार ते मूंखे गिरफ़्तार करे पैसा वसूल करण बैदि आज़ादु कयो वियो आहे। अहिड़े मामले जी दाह मूं सोशल मीडिया ते ॾिनी, जिन ख़बर हलाई। ख़बर हलण खां पोइ पोस्ट डिलीट करण लाइ हरासां करे रहिया आहिनि ऐं मूंखे मुंहिंजे वालिदैन खे नियापा करे रहिया आहिनि त असांजे ख़िलाफ़ पोस्टूं न कटियूं वयूं त तोखे कोड़नि केसनि में फासायो वेंदो। सलमान खोसो डीएसपी टंडोबागो, एसएसपी बदीन, डीआईजी हैदराबाद, आईजी सिंध ऐं इंसानी हक़नि वारे इदारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। रिपोर्ट अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। सलमान खोसो टंडोबागो में पोस्ट ऑफिस वटि मुंहिंजी कैबिन आहे। अज़ीज़ चांडियो ऐं बबलू ओचितो 4 बजे मुंहिंजी कैबिन जे अंदरि धरी ऐं मुंहिंजी रक़म ऐं मूंखे कैबिन मुंहिंजा ॿार कढी 6 खां 6.5 हज़ार रुपया मुंहिंजी कैबिन मुंहिंजा कढिया विया आहिनि। उन खां पोइ वरी मुंहिंजी कैबिन जे अंदरि मूंखे ढारे मूंखे 20 खां 25 पूरियूं हथ में ॾेई ऐं झलाए करे उन्हनि फ़ोटू कढिया आहिनि। फ़ोटू कढण खां पोइ मूंखे डायरेक्ट थाणे ते खणी विया आहिनि। थाणे ते खणी वञण खां पोइ मुंहिंजे वालिद साहब खे फ़ोन कई अथनि त तूं अचु, तुंहिंजो पुटु असां गिरफ़्तार कयो आहे सफ़ीना में जॾहिं गिरफ़्तार कयो खणी वियो थाणे ते। मूंखे मूं वारे पे खे चई 15,000, पहिरीं चई 50,000 ॾे, पोइ ईअं कंदे कंदे डीलिंग 15,000 ते मूंखे छॾियो। छॾण खां पोइ वरी हिते आउं आयुसि। उन खां पोइ वरी मुख़्तलिफ़ माण्हुनि जे हथां धमकियूं मोकिले रहियो आहे ऐं मूंखे चई रहियो आहे तोखे चर्च में चालान कंदसि ऐं तूं हाणे हिते कुझु बि कैबिन मां करे बंदि करे घर वञ।